टके टके आ माण्हू सभु असांजे गिचीअ में था पवनि जी। वालेकुम अस्सलाम। ख़ैर ख़ैर दुआ। वे बा वे हो दाढ़ी तो कट दा कढाए दाढ़ी काथे आहे दाढ़ी कट ना दाढ़ी कट बा अच्छा कट मुंहिंजो दाढ़ी कढल आहे मुंहिंजो कटंदा भी आहे हा खीसे में हूंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं हणंदा आहियूं केरु आहे पाण वाह वाह बड़ो केरु आई बड़ो वाह काथां जो हे त वटि हां जेका मन हे छा कर ले यार पेशकश कंहिं रखियो आहे ये पेशकश चमचा यार सैलून है छा किचन है ओह नो यार हा पोइ छा कयां मुशन खे वटि ॾियो घुमंदो थो अची पियो हिते पोइ छा कयां भाउ मथे ते खणा मां तोखे तुंहिंजे पीउ जो नौकरां छा मां रोज़ रोज़ फोन थो करी रोज़ रोज़ फोन थो करी हा त पोइ सामान जा पैसा ॾेई वेंदासीं न पोइ खातो त असांजो बाबा दाढ़ी कटवा देर थी मत वणो दाढ़ी पटे कंदा मां इहो जेको मोतबर आहे न तूं जेको इहो दाढ़ियूं ॾेखारींदो त दाढ़ीअ ते था दाढ़ीअ ते था सारा कंहिंखे बा फोन ते आ साईं यार ये थोड़ी थींदा हा हा अड़े टके जो दुकानदार आहे तूं मुशन खे वटि ॾी घुमंदो त मां सुञाणा ई नथो मां तो जा बा तू ॻाल्हाए कंहिंसां तो यार फोन ते आ मुंहिंजा भाउ जल्दी कर दे अदा टके जो माण्हू पैसो पियो थो वञे पियो तूं मां तो असां टके या मना हे टके जो आदा भई टके टके जा माण्हू असांजे गिचीअ में सैलून ते वञूं तॾहिं बि न घर माहौल भलो आहे न हेॾे हा पोइ हेलो मूंखे देर थी बा तूं डीसी लाइ ॻाल्हायो तोखे देरि थी थिए जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पैसा थींदा मां ईंदो ॾेई वेंदो तुंहिंजे दुकान ते ओह नो यार करे छा तो बाबा हा दा मूंखे ख़बर आहे एॾो भलो माण्हू न आहीं तूं जेको माना तूं मोतबराए करे अची वेही रहियो आहे न हीअ सीट जी ओ बा दाढ़ी कट पाणी ॾिठो अथव कॾहिं हेलो हेलो वार न कटणा यार अच्छा दाढ़ी यार छा यार टेंशन में अची वियो आहियां तुंहिंजे फोन जे करे हुनखे ॾाढी ठाहिणी आहे मां वार वारा कयांसि पियो ओह नो टके जो माण्हू वरी कुझु चई विझे हेलो टके जो केर आहे रे ॻाल्हि मूंसां न हे यार फोन खे ॻाल्हि मांखे छो थो ॻाल्हाए टके जो ॿई हिकु जहिड़ा हूंदा तोखे न आहियां भाई नचो हिकिड़ो चो हुनखे चो मांखे नचो अदा तूं भलो माण्हू आहे ॿियो टके जो माण्हू आहे असांजे साम्हूं वेठा आहिनि अजी मोतबर दी सीट करे था घुमनि हिते शहर में ॼण के सर नओं खोलियो थी सैलून बड़ा ॿुधाई ओ हेलो ईअं थोरा ई आहे जो माना दाढ़ी ईअं कढींदा माण्हुनि जी माना हा दा ओ बा हेलो हा भोंको ॿुधां पियो हलो छा मां कीअं हुन कीअं तूं ॻाल्हाए न छा थो चवीं छा चवणो दाढ़ी कट तूं हुनखे छॾ तूं हुनखे यार अलाए केरु वांदो अथसि सम्झू बायूं माखो कढे थो हा छा चई यार दाढ़ी कट छॾ हिनखे बंदि कर बकवास न कर न घणी जॾहिं मां ॿुधमि न हिकिड़ो दफ़ो माण्हू चवंदो आहे न जेका ॻाल्हि मां अगरि हर साॻी ॻाल्हि कंदे पियो छा ओ बा हेलो देर थी थी हा हलो ॿुधां थो फोन खे बंदि कर तेरे मूंसां अदा हाणे जेको बकवास करणी अथई उहा बकवास करे जान छॾाए मां थोड़ी थो कर तोखे न बाबा तोखे न ॻाल्हाए त मूंखे थो हल ठीकु आहे तूं जेको मोतबर आहे न जेको वणई सो कजां मूंखे दाढ़ी कट यार हे छा अड़े तूं एॾो मोतबर आहे छा अलाए हिनखे भञो त मूंखे मुंहिंजो बूथ बंदि यार चुप करे छो थो वेहीं तूं जॾहिं मां ॾिसी थो कमु थो कयां पियो न विच में ॻाल्हाइणु लाज़मी आहे छा विच में ॻाल्हाइणो दाढ़ी कट बाबा भञ बूथ मुंहिंजो यार मोतबर आहे हिकिड़ो होल्ड कर छा करिणो साईं भञी छॾी बूथ वञा छा पकिंदे ईअं थोड़ी थींदो आहे दाढ़ी कट भला नओं आहे पहिरियों दफ़ा खोलियो दुकान हे छा ईअं कंदा आहिनि माना हे रुमाल सां यार पर रुमाल खणी आवा कंहिंजो खीचे में खणी आवा अदा हे वो तो सफ़ाई कंदा आहिनि सोरा हेठि सफ़ाई मूंखे थो न यार अदा हो एॾो मेरो न आहे अदा बाबा हे फोम वांगुरु आहे साफ़ त हुयो रुगो कुंड धोती हिन सां